और मां जब मां पंहिंजे घर वेठो हुअसि त मूंखे पंहिंजे उस्ताद कॉल कई ऐं चयईं त हलो त प्रैक्टिस ते हलूं, पर मां प्रैक्टिस ते न वयमि छाकाणि त मुंहिंजे मामे जो घर में प्रोग्राम हो मिलाद शरीफ़ जो। ऐं पोइ मां हुनखे पंहिंजी गाॾी ॾेई आयमि। पोइ वरी हो पाण प्रैक्टिस ते वियो अकेलो ऐं मां पंहिंजो पंधु करे पंहिंजे वापसि घर आयमि। घर जे रस्ते ते हिकु मूंखे पंहिंजो दोस्त बि मिलियो ऐं फैन बि हुयो, जंहिंसां हुते थोरी कचहरी थी ऐं गपशप कईसीं ऐं हुन चयो माशाल्लाह यार तूं वीडियो भला ठाहींदो आहीं। ऐं बाद में मां घर अचण सां फ्रेश थियमि। फ्रेश थियण खां बाद मुंहिंजे अॻियां गरम गरम चांहि आई ऐं चांहि मां ॾाढो पी करे सुकून सां। ऐं बाद में जो वर्ल्ड कप जी पहिरीं मैच हुई ऐं इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जे विच में, ऐं मुंहिंजो भाउ वॾो चिप्स वठी आयो ऐं सुकून सां असां ॿिन्ही इंजॉयमेंट कई, चिप्स खाधी। माशाल्लाह चिप्स में ॾाढी भली टेस्ट हुई ऐं सुकून सां असां मैच बि ॾिसी रहिया हुयासीं। ऐं घर में ॾाढा केला बि पिया हुया, केला बाबा जन वठी आया, केला असां सुकून सां खाधासीं। ऐं केला खाइण खां बाद मुंहिंजो थोरो भाउ जो कमु हो शहर में, ऐं पोइ बाद में मां ऐं मुंहिंजो वॾो भाउ शहर निकिरी पिया हुन कम सां। जिते असांजो कमु हो उहो हुयो लारकाना बचत स्टोर। यार अलाए छाजे करे हुनजे बोर्ड जूं लाइटियूं न पियूं हलनि। चलो ख़ैर असां हुन कम खां बाद पंहिंजे घर आयासीं ऐं घर अचण खां पंहिंजे मामे जे मिलाद ते वियासीं। ऐं मां हुते वीडियो न भरे सघियमि छाजे करे हुते थोरी लाइटिंग जो मसलो हुयो। ऐं पोइ असां हुते पतासीं त असांखे हिकिड़ी शइ जी ज़रूरत आहे ऐं पोइ मां ऐं मुंहिंजो सोट निकिरी पियासीं हुन शइ जे कॾ। उहे आहिनि मुंगेरा ऐं सियारे जी राति ऐं मुंगेरा न हुजनि यार इहो ग़लति। हा, हुन खां बाद मां ही व्लॉग हिते ख़तमु करणु चाहियां थो। लाइक एंड फॉलो लाज़मी कजो दोस्तो। कुर्ब।